अस्सलामुअलैकुम। मोहम्मद सिद्दीक मिठूर बाबा आला शाह अब्दुल भिटाई जिन जा बेट हिक अखर टे बेटबाज़ी पार्ट नंबर 58 मुरतब मोहम्मद सिद्दीक मिठूर बाबा आला। मोहब्बत जे मिज़ाज जो कजे कई कदुर उठी आ रात जो कशे कोड कमर वई टिन्ही वाड़ जी वरे लड़ाईंदे लहरनि में मरकंदे में हार से न सो वलीअ जो पेर न सो पोठी पढ़ियो न विञा वॼायो जो वेर ॾही ॾियारे खीर झूटो ॾे झंगल में मरकंदे में हार से न सो वलीअ जो पीर न सवेर न सो पो थे पढ़ियो न वॼा जो वीर ॾही ॾियारे खीर झूटूं ॾे झंगल में ॾुही ॾियारे खीर झूटूं ॾे झंगल में मथां मुठी छॾिए पाणा पिरकणूं कटोरी कणूं मड़ियो मड़हेज मन में मंडल दूर बंतन आज बेली नाहे ॿियो ई हेकलो झंडड़ो पहणनि में मंझ पियो ई कज़ा कम कयो रहबर रस जो राह में मुनकर खां माफ़ी घुरां नकीर जे निडरा मन रब का वमन नबी का वमा दीन का उते अहमद सलम रस जो राह में मूंखे छॾ छपरे पोइ रहाई पाण जे भलायूं भाण टिन खे रस रसीला राह में मूं सॾींदे सॾड़ा साथी सॾ न ॾीन विले जे वठाण ते टोॾा न तवारीन हेॾा हाञा थियईं भेनर हिन भभोर में मर्द आए मंगना आई मक़ाम परुड़े मूं जेका ॻाल्हि ॻाल्हाई सा सभु सम्झी मूं तिन्ही में तस्बतूं जेकी पुई पट में मां खां ओड़ी हलिया धुआं डुकाए वेड़ा विसाए ॾोठी डूंगर वट में मटो वाड़ कुन करे भॼी सभोई सांझ मूं विझंदे वाज पिरी पिया भंग में मुहर मठी मरी विया माहिर थी न मुआ चिड़ी जीअं चुंझ हणे लॾियाऊं लोहा हुबाब हुई हुआ उन वादीअ विच में मूं जेॾियूं मलीर में पाक पीअनि पाणी कनी भर कहार जी ॾकनि ॾिहाणी इहा अॼाणी मारनि जी मलीर में महल बाणियूं मारवी ॾिस जाइन जा जिनसार पलंग पथराणियूं पालकियूं हीरा लख हज़ार उमिरि जहिड़े कांडज़े करी पोइ न करार ढुणी वेह धराड़ कर हुकूमत हथ में मरकी मुहाणी झरकी जेॾीअं विच में जीअं सॻो मझ सुरंदड़े टिराणनि में राणी समय सुञाणी ॿेड़ो वढुर बाह में मूर न विया मैं ढटे साड़ियां सेज बंधन लाया कीन लटी रहमतुल्लाह चे लोई टां लगन लिंगन सखर भाया सूमरा खटियूं खां खुन बन टूवर टर जायनि पसंदि पुसी कई कयो टूवर ठर जायनि पसंदि पुसीअ के कयो